नाज़रीन, PIA खे 16 ॾींहनि में ₹8.5 अरब रुपयनि जो नुक़सानु थी वियो। 300 खां वधीक उॾामूं मुल्तवी कयूं वयूं। PSO खां ॿारनि जो तेल न मिलण सबबि क़ौमी एयरलाइन PIA खे 16 ॾींहनि में ₹8.5 अरब रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे, जॾहिं त 300 खां वधीक उॾामूं मुल्तवी थी वयूं आहिनि। कराची खां वेंदड़ ऐं ईंदड़ 12 उॾामूं मुल्तवी कयूं वयूं। कराची खां इस्लामाबाद ईंदड़ ऐं वेंदड़ 4 उॾामूं, कराची खां लाहौर तरफ़ 4 उॾामूं, कराची खां लाहौर KPK 302 ऐं लाहौर खां कराची 303, कराची खां फैसलाबाद जूं ॿितरफ़ियूं उॾामूं PK 340 ऐं PK 341 PIA जे कराची खां मस्कत ॾांहुं ईंदड़ ऐं वेंदड़ उॾामूं मुल्तवी कयूं वयूं आहिनि। कराची खां सुई ॾांहुं वेंदड़ उॾाम PK 155 बि 2 कलाक लेट सां 2 पहरनि जो 12 वॻे शेड्यूल कई वई, जॾहिं त पेशावर खां PIA जी दुबई, अबूज़हबी ऐं शारजा जूं उॾामूं मुल्तवी कयूं वयूं। PIA तरजीही उॾामनि जे लाइ PSO खां ॿारनि जो तेल रोक रक़म ॾेई उॾामूं हलाए रहियो आहे। हींअर ताईं 16 ॾींहनि में PIA जे मुल्तवी कयल उॾामनि जो तइदादु 340 थी वियो आहे। यादि रहे त क़ौमी एयरलाइन तारीख़ जे बदतरीन बहिरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान स्टेट ऑयल PSO खे बक़ाया अदा न करण ते PSO PIA खे ॿारनि जे तेल जी फ़राहमी घटि करे छॾी आहे। वॾे पैमाने ते उॾामनि जी मुल्तवी थियण हज़ारे मुसाफ़िर अज़ियत में मुब्तला थी विया आहिनि। PIA इंतिज़ामिया मुसाफ़िरनि खे उॾामनि जी रवानगी जो वक़्तु ॿुधाइण खां बि क़ासिर नज़र अची रही आहे, जंहिं सबबि मुसाफ़िर ॿिए एयरलाइन में सीटूं ॻोल्हण ते मजबूर आहिनि।